ॾहरकी जे पौरहेतन ॿिनि नौजवाननि जी बाज़ियाबी जी अपील कई आहे। पौरहेतन मोहम्मद इस्हाक जोड़ो निज़ामुद्दीन भुट्टो ॿुधायो त 4 ॾींहं अॻु संदन नीगर मोहम्मद अली ऐं शाहनवाज़ भुट्टो मज़दूरी सां घरां निकिता पर वापसि कोन मोटिया। हुननि चयो त अगवा कंदड़नि तरफ़ां फ़ोन करे भोंग तलब कयो आहे पर हू ग़रीब आहिनि। असांजा छोकिरो सुबुह जो ऐं मुंहिंजे पाड़ेसिरी भुट्टो साहिबु आहे, उहे ॿई निकिता आहिनि मज़दूरी जे सांगे, शाम जो वापसी न मोटिया आहिनि। वापसी खां पोइ असां ॾिठो त छोकिरा वापसी न मोटिया। असां ॾहरकी थाणे ते इतला ॾिनो आहे, ॻोल्हा फोला कई आहे। असांखे सॼी राति ॻोल्हींदे राति गुज़री वई, असांखे छोकिरा न मिलिया। सुबुह जो 11 बजे छोकिरनि जो फ़ोन आयो, असां ॾहरकी बाईपास बिजली ग्रेड खां अगवा थी चुका आहियूं। एतिरो ॿुधायूं, असांखां 25 लाख रुपए जी घुर करनि था पिया। असां मिसकीन आहियूं, असांखे को ॿियो रस्तो कोन्हे। पौरहेतन वसवारनि खे अपील कई आहे त संदन नीगरनि खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk